नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मोरो खां ख़बर ॾींदा हलूं त मोरो शहर जे अमीनाबाद जे रवासी टेक्सी ड्राइवर बशीर अहमद खोसो जी न्याणी साइमा गुज़रियल 1 साल खां ॿई गुर्दा फैल हुजण सबबि बिस्तरे ते पियल, जॾहिं त साह जी तकलीफ़ थियण सबबि मोरो अस्पताल दाख़िल कयो वियो। इन मौक़े ते संदसि अमड़ मसामात हाजियाणी ॿुधायो आहे त मुंहिंजी न्याणी खे ब्लड प्रेशर वधण खां पोइ सेवण अस्पताल खणी वियासीं, जिते डॉक्टरनि चयो त डायलिसिस करायो। हिन जा ॿई गुर्दा फैल थी विया आहिनि, जंहिंखां पोइ असां न्याणी जी सिंध जे मुख़्तलिफ़ अस्पताल सखर, गंबड़, कराची, हैदराबाद, नवाबशाह, नौशरो, फिरोज, मोरो समेत ॿियनि हंधनि ऐं वस आहार इलाज करायो, पर को बि फ़र्क़ु न आयो। जॾहिं त नींगरी खे हर हफ़्ते रत जी बोतल लॻंदी आहे, जेका पिणु मुश्किल सां मिलंदी आहे, ऐं दवाऊं पिणु 4 खां 5 हज़ार रुपए जो हर हफ़्ते वठूं था। असां तमामु घणा परेशान आहियूं। नींगरी जी ज़िंदगी बचाइण लाइ रातूं जागी रोईंदा गुज़ारियूं था। सरहदी वारनि खे अपील कंदुसि त हिन न्याणी जी ज़िंदगी बचाए अल्लाह जी राह में मदद करे गुर्दो ॾिनो वञे। जॾहिं त गुर्दो फैल हुजण सबबि मुब्तला साइमा खोसे चयो त गुर्दो फैल हुजण सबबि सुकून न आहे, साह जी तकलीफ़ थिए थी, जंहिं करे परेशान रहां थी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।